सिंध जी सुञाण सूफ़ी हफ़्त ज़बान शाइर हज़रत सचल सरमस्त वटि के माण्हू इम्तिहान वठण ख़ातिर आया। उहे ज़ात जा कोरी हुआ, पर वॾा जुबा पाए बुज़ुर्गनि वारो नमूनो बनाए सैयद सॾाए सचल साईं वटि आया। पाण उथी उन्हनि जो एतिराम कयऊं, उन्हनि जी वॾी ख़िदमत कयऊं। राति हुया सुबुह थियो, हिक ॿिए खे चवण लॻा, किथे आहिनि अलाह वारा, असां कूड़ हयूं त बि न सुञाताईं। पाण में इहा गुफ़्तगू पिया कनि, तेसीं साईं जन नाश्तो खणी आया। मानी खारायूं, उन्हनि वापसि वञण जी इजाज़त घुरी। पाण फरमायूं, मां शाइरी कंदो आहियां, हिकु शेर ठाहियो अथमि, जे चओ त पढ़ी ॿुधायां। चयऊं, ॿुधायो। पाण फरमायूं, कोरी आहियो कोरी ज़ात जी कई अथव चोरी, कोरी आहियो कोरी। ईसा मूसा नाम अव्हां जो वेठल ॻाढ़ी मोरी, कोरी आहियो कोरी। कोड़ा गंबट राज असांजो राणीपुर तोड़े, कोरी आहियो कोरी। पोइ उहे पिशेमान थिया, पंहिंजी ग़लति सोच जी माफ़ी वरिताऊं।